दड़ो में मेन प्राइमरी स्कूल में कायम कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के आयल 25,000 रुपयनि की रक़म न मिलण खिलाफ़ सभई डंडा बरदार औरतुनि हथनि में पत्थर ऐं लठियूं खणी मेन दड़ो मीरपुर बठोरो रोड बंदि कराए छॾियो। जॾहिं त सेंटर तां रक़म वठण लाइ आयल औरत शम्मा ज़ाल अवल सोढो गर्मी जी सट न सहंदे बेहोश थी वई, जंहिंखे नाज़ुक हालत में दड़ो जी सरकारी अस्पताल में दाख़िल कयो वियो। उन मौक़े ते रक़म खां महरूम मुस्तहिक़ औरतुनि ॿुधायो त असां बरसात सटियल मुतासिर आहियूं। इंतज़ामिया बेनज़ीर इनकम सपोर्ट जी रक़म न ॾेई वॾी ज़्यादती कई आहे। हुननि चयो त जेकॾहिं रक़म न ॾिनी वई अणएलानियल धरणो जारी रहंदो। होॾां BISP जे इंचार्ज शिराज मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दड़े जे सेंटर खे पुलिस इंतज़ामिया जी अदम मौजूदगी सबबि आरज़ी तौर ते बंदि कयो वियो आहे। जल्द इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल करे सेंटर चालू कराईंदासीं।